मशहूर मल पहलवान शेर रिंद जे विछोड़े के 5 साल मुकम्मल थी विया। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मकसूदोरंद मां खेर मोहम्मद रिंद। सा हो जाऊं न हो जाऊं शल अवां के याद हो जाऊं, असा हो जाऊं न हो जाऊं शल अवां के याद हो जाऊं। पहलवान शेर तमाम भलो पहलवान हो, पहिरें जोड़ जो पहलवान हो, तमाम सभिनी पहलवान भलन भलन सां मल विड़ियो ऐं हो असांजो उस्ताद भी हो, तमाम भली शख्सियत हो, तमाम पाड़े वारनि लाइ ॿियनि लाइ मल सुल्तान फ़कीर जे मेले जी निगरानी कंदो हो, तमाम भलो पहलवान हो, साईं सां विड़ियो, जतोई सां विड़ियो, भलन भलन पहलवान सभिनी पहलवान सां विड़ियो ऐं तमाम भलो पहलवान हो। इनके रईस दरिया खान माना मल वेड़ायो, ही तमाम भलो पहलवान हो। जी सकाफ़ती हिकिड़ी रांदि आहे, क़ौमी रांदि आहे ऐं सिंध खे स्पोर्ट तमामु सुठी हथी ॾिनी। 1982 में सिंध मल एसोसिएशन जो संगे बुनियाद जानन साबरे गुलाम सर जतोई, पहलवान शेर रिंद, करीम भाई शीदी ऐं ॿियनि मल पहलवान गॾिजी उन तंज़ीम खे अॻिते आणण जी कोशिशि कई। ऐं उन खां पोइ असांजे सिंध धरती ते तमामु वॾा वॾा मेला थींदा आहिनि। लतीफ़ सरकार, शाहदुल लतीफ़ भिटाई, हादी हसन मैशा ॾुठड़ो ऐं सखी सुल्तान फ़कीर लाशारी, बहरम बरी। सिंध में पंजाब में पहलवान शेर तमामु सुठी ऐं मलनि खे मारे ऐं सरती हासिलु कई ऐं मल रांदि जी तमामु वॾी ख़िदमत कई। पहलवान शेर रिंद अणविसंदड़ इंसान आहे ऐं पहलवान शेर रिंद अॼु बि असांजी दिलनि में असां सां गॾु आहे। उन जेके ख़िदमतूं आहिनि, जीअं दरगाह जूं ख़िदमतूं कयूं, जीअं सखी सुल्तान वकील जो मेलो मचायो रईस दरिया खान सां गॾिजी, ऐं उहो मेलो सखी सुल्तान वकील अॼु ॾींहं ताईं क़ाइमु दाइमु आहे ऐं उहो ई मलाखड़ा, उहो ई मज़ा, उहो ई इनाम, उहे हर ॻाल्हियूं आहिनि। अदा पहलवान शेर रिंद हिकिड़ो बहितरीनु मलो, सुठो मलो ऐं मेले सुल्तान फ़कीर जे मचाइण में हिन जो ई हथ हो ऐं ॿियो रईस दरिया खान जेको हिन जो मामू हो, उहो ॿई गॾिजी ऐं मेले खे मचायूं। ग़रीबनि जो यार हो, यारनि जो यार हो, अहिड़ो बहितरीनु माण्हू हो जो छा ॿुधायां तोखे। असां ईअं सोचूं था त अॼु बि असांजे करे असांजे लाइ पहलवान ज़िंदा आहे। अॼु अहिड़ी शख़्सियत जी वरसी आहे जेको हमेशह जंहिं सिंध जी सकाफ़त मल रांदि खे हमेशह उजागर कयो। मल जेका रांदि हुई उनखे सिंध जी कुंड कुड़छ ताईं पहुचायो ऐं मल पहलवाननि जे जेके आहिनि से उन्हनि जे हक़नि लाइ जदोजहद कई। उनखां अलावा पहलवान शेर रिंद जेको हिकु बहितरीनु शख़्सियत हो ऐं हिकिड़ी खिली खीकारींदड़ हिकिड़ो माना ख़ुशि तबियत माण्हू हो, जेको हमेशह जॾहिं बि असां मिलंदा हुआसीं त खिली खीकारींदो हो ऐं टोपी अजरक हुनजो सकाफ़ती लिबास हूंदो हो। सदाईं हुनजे चहिरे ते जेका आहे मुर्क हूंदी हुई ऐं सिंध जी सकाफ़त खे हुन सदाईं उजागर कयो। अॼु पहलवान शेर रिंद जी वरसी आहे ऐं वरसी जे मौक़े ते असांखे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। पहलवाननि जा व्यूज़ ॿुधा ऐं दोस्तनि जा व्यूज़ ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त पहलवान शेर हिकु मोतबर शख़्सियत हुई ऐं मल पहलवान जे हिसाब सां जेको सखी सुल्तान फ़कीर जो मेलो मचाइण में पहलवान शेर रिंद जो हथु आयो ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो शहरनि में हुन पंहिंजे मल जा जोहर पिणु ॾेखारिया। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद।